अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं यहाँ रिज़वान हुर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त यूं हेडलाइंस। धमकी वारे खत की जांच लाइ लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड तारिक खान की सरबराही में कमीशन कायम। कमीशन बेएतमादी रिथ में ॿाहिरीं साज़िश की जांच करे रिपोर्ट पेश कंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण आहे त हुकूमत आलमी साज़िश खिलाफ़ जांच कमीशन जोड़े छॾी। कमीशन पंहिंजूं तहक़ीक़ाती टीमूं जोड़े सघंदी। कमीशन मामले जे पोयां लिकल किरदारनि खे साम्हूं आणींदी ऐं जांच कंदी त हुकूमत किराइण लाइ साज़िश किथां शुरू थी। सुप्रीम कोर्ट के फैसले की कापी कौमी असेंबली सेक्रेटरी के मिली वही। कौमी असेंबली जो इजलास सुभाणे सुबह 10 वगे तलब। शह नकाती एजेंडा जारी। वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी रिथ ते वोटिंग भी एजेंडा में शामिल। ज़रिए मूजिब कौमी असेंबली जो धार इजलास तलब न कयो वेंदो। शेड्यूल मूजिब इजलास में वज़ीर आज़म बेतमादी की रिथ ते वोटिंग थींदी। बेतमादी रिथ कामयाब थियण की सूरत में नए वज़ीर आज़म की चूंड थींदी। पीटीआई सरकार के बियो वडो धचको। इस्लामाबाद हाई कोर्ट मीडिया खिलाफ आंदल पीका ऑर्डिनेंस के कालादम करार ॾेई छॾियो। पीका ऑर्डिनेंस खिलाफ दरखास्तन ते महफूज़ कयल फैसलो चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर बिनला ॿुधाए छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका ऑर्डिनेंस के गैर आइनी करार ॾेई छॾियो। पीबीए ऐं ॿियनि सहाफ़ती तंज़ीमनि पारां पीका ऑर्डिनेंस खिलाफ दरखास्तूं ॾिनियूं वयूं हुयूं। केस की ॿुधनी कंदे चीफ जस्टिस अतर बिनला रिमार्क्स ॾींदे चयो त माण्हुनि जा हक़ पायमाल थी रहिया आहिनि। अदालत के साम्हूं SOPs रखिया विया ऐं उन्हनि ई पायमाल कयो ऐं उहे सेक्शन लगाया विया जेके लॻंदा ई न आहिनि। SOPs रुगो उन लाइ लागू कयूं वयूं त जीअं अदालत खां बची सघिजे। साफ़ी जी निगरानी कई पई वञे, उहो FIA जो कमु। वज़ीर आज़म इमरान खान ऐं DGISI में वज़ीर आज़म हाउस में मुलाक़ात। ज़रियनि जो चवण आहे त मुलाक़ात में मुल्क की मौजूदा सूरत हाल ऐं अहम सिक्योरिटी मामलनि ते सलाह मशवरा कया विया। वज़ीर आज़म की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। सुप्रीम कोर्ट के फैसले समेत ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं। मुस्तक़बिल जे हिकमत ते गौर वीचार कयो वियो। वज़ीर आज़म अॼु शाम जो क़ौम खे ख़िताब कंदो। मुल्क मां लुटल पैसो महलन में लगाइण की साज़िश थी रही है। ही समझन था असां हथियार फिटा करण वञी रहिया आहियूं त उहा संदन भुल आहे। चोरन खोरुन धाड़ेलन खिलाफ़ आख़िरी साह ताईं घिटी में विढ़ंदासीं। घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान खान के आख़िरी ऑप्शन इस्तीफ़ा जो ॾेई छॾियो आहे। चोरन हथां मुल्क नथो हली सघे पर ॾेई ताक़तूं पाकिस्तान में पंहिंजी सोच मढ़ण ऐं आज़ादी ऐं अणधुराइप के दॿाइण चाहिनि था। खेनि शिकस्त मिलंदी। समूरियूं वॾियूं ताक़तूं निर्वार थी वयूं आहिनि। उम्मीद है तो सुठा फैसला थींदा। आम चूंडन बाबत इलेक्शन कमीशन जो चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा की सदारत हेठि इजलास। मॉनिटरिंग और एक्शन प्लान के वक्त सर पूरो करने के यकीनी बनाने की हिदायत। सेक्रेटरी और स्पेशल सेक्रेटरी इलेक्शन के 13 अप्रैल ते आम चूंड जो एक्शन प्लान पेश करण जो हुक्म। इलेक्शन कमीशन 2017 की आदमशुमारी तहत चूंडूं कराइण जो हुक्म कम शुरू कर छॾियो। तकबंदियुनि जो कम 4 महीननि में मुकम्मल करण जो हुक्म ॾिनो वियो। जारी कयल बदनामे मूजिब सूबाई हुकूमतूं नक्शा ऐं ॿी डेटा फौरी तौर ते ॾियनि। बलोचिस्तान के इलाइक़े मशकई में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण आहे त फायरिंग की ॾेवट में 2 जवाननि शहादत माणी। शहीद थियल एहलकारनि में नाइक ताज वली ऐं सिपाही उसामा शामिल आहिनि। ऑपरेशन 7 ऐं 8 अप्रैल की विच वारी रात कयो वियो। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। इल्ज़ाम ॿुधी सदमे की कैफ़ियत में आया। मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान के ॿुधल ॻाल्हियुनि ते बदनाम न कयो वञे। फराह खान पाण ते लॻल इल्ज़ामनि की तरदीद करे छॾी। फराह खान जो चवण आहे त हू पाण ते मढ़ियल इल्ज़ामनि की तरदीद करे थी।
संदसि सियासत सां को बि वास्तो न आहे न ई उन कॾहिं सियासी मामलनि में मुदाख़लत कई आहे। संदसि किरदार ते किचिरो उछलींदड़नि जूं पंहिंजूं माइरूं भेनरूं आहिनि। संदसि कारोबार बाबति संदसि मुड़ुसु वज़ाहत ॾेई चुको आहे। जिन माण्हुनि सां खेसि मनसूब कयो पियो वञे हू उन्हनि जी बि तरदीद करे चुको आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सदर आरिफ अलवी के बलोच शागिर्दनि सां मुलाक़ात जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही में बलोच शागिर्दनि खे हिरासत करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी अदालत घरू सेक्रेटरी के बि बलोच शागिर्दनि सां मुलाक़ात जो हुकुम जारी कयो। सदर जे सेक्रेटरी खे ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट अदालत में जमा करण जो हुकुम ॾिनो वियो। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बलोच शागिर्दनि सां थी रहियो आहे उनजो को जवाज़ कोन्हे। अदालत तहमुल जो मुज़ाहिरो कंदी आहे ऐं उनखे हल्को वरितो वेंदो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ सॼे मुल्क में मुखालिफ़ जे पार्टियुनि मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, इत्तेहादी अपोज़िशन जे पार्टियुनि जी कारकुननि जो जश्न डिप्टी स्पीकर जी रोलिंग कॉल अदम करार ॾियण खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न मल्हायो वियो। अपोज़िशन कारकुननि जो झुमरियूं आतिशबाज़ीअ जो मुज़ाहिरो बि कयो वियो। सुप्रीम कोर्ट जे हक़ में नारा बि खयां विया, मिठाइयूं बि विरायूं वयूं। मोरी शाखबा सां मोंगला थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ पुट क़तल थी विया। गोलियूं लॻण सबबि मोहम्मद रमज़ान ऐं संदसि पुट यार मोहम्मद थॾे ते मारिजी विया। इतला ते पुलिस पहुची मढ़ सादिकाबाद अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मुल्क में कारोबारी सतह ते इस्तेहकाम। इंटरबैंक डॉलर $2.58 सस्तो थी वियो। फॉरेक्स डीलर्स जो चवणु आहे त इंटरबैंक में डॉलर $185.60 जो थी वियो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बि हाकारी लाड़ो ॾिसण में आयो।